बहादुर खान, ये जिंदगी पल भर जी मेहमान आहे। हिते केर बि न रहंदो। मूं त तोखे घणेई रोकियो, शायद तुझे मुक़दर में इहो ई लिखियल हो। अम्मी बाबा पंहिंजो मुक़दर पाण लिखियो, इनमें मुक़दर जो कसूर न आहे। छा मिलियो? फ़क़त मौत जी निंड। हाणे तोखां का बि शिकायत न आहे राजा जा पीउ। हाणे रुगो तुझियूं रस्मूं अदा करणियूं आहिनि। रस्मूं बि अदा कंदासीं ऐं तोड़ बि निभाईंदासीं। बस फ़क़त हिकु ॾुख इहो आहे त तुझे वञण खां पोइ हिन ॻोठ जा माण्हू तोखे सुठनि लफ़्ज़नि में यादि कर। अम्मी ही ज़िंदगी जी पोख हूंदी आहे, जेका पोख भी साई लुण पे। पर मां कोशिश कंदुसि थी वेण मटायां। मां ग़रीबनि सां भलाई कंदुसि। हा पुट, जेकॾहिं तूं मूं बख़्तावर जो पुट आहीं त पोइ तूं हर इंसान सां, हर माण्हूअ सां भलाई कजे। न्याज़ सां निवड़त में हलजई मुंहिंजा पुट। हथ ॿधी न्याज़ निवड़त में हलजई। ॿुधी तो न बाबा सही त अम्मी छा थी चवे? बहादुर खान, हाणे मां तोखे का बि मयार कोन ॾींदसि, छो त छड़ी वञण वारनि खे कंहिं बि ॾोरा पाना आहिनि। बस अल्लाह साईं का इहा दुआ कंदा त अल्लाह साईं तुंहिंजा कबीरा ऐं सगीरा ॾोह बख़्श करे, ख़ताऊं माफ़ करे, गुनाह माफ़ करे। मूं त तोखे क़यामत ताईं बख़्श करे छॾियो। अम्मी जे ज़मीन ते कब्ज़ो हुयो उहा आहे ई बाघुल वारा जी। बाबा चाचा राणू खान के क़त्ल करे वह ज़मीन पंहिंजे कब्ज़े हेठि कई हुई। ये छा तो चई राजा पुट? हाँ अम्मी, बाबा मरण वेल सभिनी जे साम्हूं इन ॻाल्हि जो एतिराफ़ कयो आहे ऐं वसियत कई आहे त इहा ज़मीन सोट बाघुल वारनि खे वापसि कजा। अम्मी अम्मी संभालो पढ़ के। अम्मी पान के संभालो। उठो सिमी, अम्मी के अंदर वठी हलो। उठो, शाबाश, हिम्मत कर। सुनो अम्मी, बस क्यों अम्मी? हल अम्मी 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 बस क्यों? ड्रामा सीरियल बाघुल तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।